उन हवाले सां? अॼु ॿुधणी थी आहे असांजे वकील साहब पंहिंजी ॻाल्हि कई ऐं केस हले थो इन जे बारे में अञा त असां वारे वकील बि पंहिंजी तकरीर पूरी न कई आहे उहो अञा कंदो नेक्स्ट डेट ते पोइ ॾिसूं जज साहब छा था चवनि। बुरहान खान जी चांडियो जी जेकी बेल आहे उन कैंसिल हवाले सां जेकी न बुरहान जी आहे बेल जे हवाले सां जेका अॻे कैंसिल थियल हुई जी जी उन खे हाई कोर्ट खां बहाल करण जे लाइ थैंक मुंहिंजे हिकिड़ो ॿियो सुवालु आहे बोर्ड जे हवाले सां पाणी अञा मुसलसल अचे पियो थो अमृतसर ऐं जोशी जा जेके बि पाणी दबाव आहे वधे थो छा था सम्झो कॾहिं केसि ताईं पाणी हलंदो दबाव घटि थींदो या वधंदो? साईं पाणी जेको आहे हिकु त ॿिनि पोर्शन्स में आहे हिकिड़ो पाणी आहे जेको अचे थो जेको आयो आहे मतिलबु बलोचिस्तान खां ऐं खीरथर रेंजिस खां हिकिड़ो पाणी आहे जेको असांजे मींहनि में जेके असांजे अंदरून जेको अंदरून चवंदा आहियूं FP बंद जे अंदरूं ऐं इरीगेशन एरियाज़ में उहो पाणी डिस्चार्ज नथो थिए छो जो उहो पाणी जे हूंदे हे पाणी जो निकासी सिस्टम असांजे में ख़राबियूं या जेके बि मसइला आहिनि उन जे करे हे पाणी अॻिते डिस्चार्ज नथो थिए। ॿियो सर इमदादी हवाले सां जेको कंबर शदात कोर्ट आहे उनजो जेको DC आहे कुझु सुस्त रवैये सां अवां पाण उतां जा MP अवां जो भाउ बि त यकीननि हिनमहिल ताईं जेके कंबर शदात कोर्ट जा ॿाहिरियां इलाइक़ा आहिनि उनमें का बि इमदाद पुॼी न आहे सघी उनजी वजह छा आहे? ज़ाहिर आहे ईंदड़ इलेक्शन में माण्हू अवां खां ई पुछंदा। अदा हाणे ॻाल्हि ॿुधो न असांजे हथ ऐं इख़्तियारात खां ॿाहिरि आहे इहा शइ छो जो असां खां इहा शइ न आहे कोर्ट जे ज़रिए या जंहिं बि तरीक़े सां या उन्हनि खे जेके इंस्ट्रक्शन्स आहिनि उहो असां खां ॿाहिरि आहे एडमिनिस्ट्रेशन जो किसो लाज़मी ॻाल्हि आहे हिकिड़े ॾींहं में जेको डिज़ास्टर थियो आहे त उनखे फिलअप करण जे लाइ हिननि खे टाइम घुरिजे ऐं हिननि खे एतिरी गुंजाइश आहे एतिरी हिननि जा वसीला ई उन महिल कोन आहे पर हाणे ॿुधो अथऊं कुझु ॾींहंनि खां उन्हनि शुरू कयो आहे हफ़्तो खनि थियो आहे जेको शुरू कयो अथनि हाणे उन हफ़्ते में ॾिसूं त वधीक उन में बहितरी कहिड़ी थी अचे फ़िलहालु उन में का अहिड़ी क़िस्म जी ख़ासि बहितरी कान्हे। थैंक यू।